पासे वाक़िफ़ ॿुधाईंदा शिकारपुर वेझो ॻोठ गुलाम अली कलोड़ जो प्राइमरी स्कूल घर में तब्दील थी वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त तालीम न हुअण सबबि शागिर्द तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे रशीद जामड़ो। सिंध सरकार पारां तालीमी एमरजेंसी ऐं बंद स्कूल खोलण वारा ऐलान हवा में उॾामी विया आहिनि। शिकारपुर ज़िले जे केतिरनि ई ॻोठनि में किरोड़नि रुपयनि जी लागत सां स्कूल जूं केतिरियूं इमारतूं त मौजूदु आहिनि, पर उते तदरीसी अमलो न अचण करे वॾियुनि वॾियुनि कुर्सियुनि ते वेठल बाला ऑफिसर ॿारनि लाइ स्कूल खोलण बदिरां खुलियल स्कूल बि बंदि कराए उस्तादनि खे घर वेठे पगारूं खणाए रहिया आहिनि। अहिड़ो इंकशाफ तालके खानपुर जे ॻोठ गुलाम अली कलोड़ में साम्हूं आयो आहे, जिते ॿारनि जी बुनियादी तालीम लाइ क़ाइमु कयल प्राइमरी स्कूल खे उतां जे ई ॻोठाणे घर बणाए जानवर ॿधी छॾिया आहिनि। उन हवाले सां ॻोठाणनि ऐं मुतासिर ॿारनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मास्तर आहिनि बि उन जी पघार हलनि था। स्कूल में मास्तर हिते ज़ाहिर ई कोन्हे, नज़र ई नथो अचे असांखे। तक़रीबन 100 खां 150 ताईं ॿार थींदा। तालीम न आहे त माना ॿार छा कंदा? हारी थींदा, चोर थींदा, धाड़ियल थींदा, ॿियो छा थींदो ॿारनि जो? तालीम न, कोई इंजीनियर थे, कोई नौकरी मिले नहीं, कोई मास्तर थे, वो भी कोन्हे। उन्हीं खां वठी असांखे मास्तर आहे ई कोन, मिलनि ई नथा। मास्तर आहिनि बि हिते नथा अचनि। असां कुछ भी कोन्हे, असांजा ॿार ईअं रुलनि था। ग़रीब 150 ॿार आहे। असांखे स्कूल खोले ॾियो, असां मज़दूरी कंदा आहियूं। असांजी स्कूल खोलायो, असांखे स्कूल खोले ॾियो, असां पढ़ंदासीं। जेतिरो बि पढ़ूं, डॉक्टर थियूं या पुलिस वारा थियूं, इंजीनियर थियूं, उस्ताद नथा अचनि हिते, पघार बि वठनि था। असां दर बदर थी आया आहियूं, हिते स्कूल बि न आहे, मास्तर बि न आहे ईंदो, असां माल चालींदा आहियूं। पढ़ंदासीं, स्कूल खोले ॾियो। ऐं जॾहिं इन स्कूल जे इमारत ते ॻोठ जे कब्ज़ो कंदड़ ॻोठाणे सां आवाज़ टीवी जी ॻाल्हि ॿोल थी त हुन चयो त इहे त हाणे दौर बदिलनि साईं, पहिरियों त नथो अचे पोइ बजान, बाक़ी अचे त छो बदिलासीं। असां तुरे जो असां पंहिंजे स्कूल वञायूं या हीअं कयूं, ॿार 150 खनि थी वेंदो आराम सां। त मास्तर रखियल बि आहिनि, अचनि नथा। असांजी उन्हनि जूं पघारां बि हलनि थियूं, त असां इहा ई ख़्वाहिश आहे त असांजो ॿार पढ़नि, को अंग्रेजी पढ़नि बि, सिंधी पढ़नि बि। इहा असांजी ख़्वाहिश आहे त मास्तर असांजे अचे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जे तालीम वारे सूबाई वज़ीर ऐं शिकारपुर जी अदालत खे कागज़नि में खुलियल स्कूलनि जी जांच करे तालीम खाते में लॻल राताहनि जो नोटिस वठणु घुर्जे, त जीअं शिकारपुर अंदरि ॿारड़ा हथियार खणण बदिरां कलम हथनि में खणी सिंध ऐं मुल्क लाइ रोशन राह बणजनि। कैमरामैन रहमान रशीद जामड़ो सां गॾु रशीद जामड़ो, आवाज़ टीवी, शिकारपुर।